टंडोलियार में सखर जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ी बिरादरी सरापा एहतिजाज पढ़ियल आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे राजा रजब नोड़ियो। जी राजा रजब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॿुधाईंदो हलां त सखर जे बेबियाक शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल थियण वारे वाक़े ख़िलाफ़ टंडोलायर प्रेस क्लब पारां बांह ते कारियूं पटियूं ॿधी प्ले कार्ड हथनि में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं छिती नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे दौरान कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदे घुर कई आहे त कातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे ऐं सिंध में सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। उन मौक़े ते प्रेस क्लब टंडोलायर जे सदर सईद रशीद जैफरी, जनरल सेक्रेटरी गुलाम रसूल दर्स, अॻूणो प्रेस क्लब सदर गुलाम रसूल नोड़ियो, मुनवर नोड़ियो, जान मोहम्मद समेजो, हसरत लेगारी, मूलचंद मेघवाड़ ऐं ॿियनि चयो त सिंध में सहाफ़ियुनि लाइ मुक़तल गाह बणायो वियो आहे। सहाफ़ियुनि खे गोलियूं हणी शहीद करे इहो पैगाम ॾिनो पियो वञे त जेको बि सहाफ़ी हक़ सच लिखंदो उनखे जान मोहम्मद महर वांगुरु क़त्ल कयो वेंदो ऐं हटायो वेंदो। सहाफ़ियुनि जे क़त्ल थियण वारो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे ऐं सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में जेके बि मुलविस हथ आहिनि उन्हनि खे वाइको कयो वञे। जी।